घणनि माण्हुनि खे शादीअ जे हवाले सां इहो सवाल ज़हन में ईंदो आहे त ज़िंदगी जे हिन रिश्ते लाइ बहितरीन उमिरि कहिड़ी आहे। हिन जो वाज़िह तौरु पतो लॻाइण त मुमकिन नाहे, पर साइंस दरियाफ़्त कयो आहे त 20 वरियनि खां पोइ शादी करणु विचोली उमिरि में निंड जो मयार बहितर ऐं ज़हनी दॿाअ खां बचाइण में मददगार साबित थिए थो। इहा दावा अमेरिका में थियल हिक तिबी तहक़ीक़ में साम्हूं आई हुई। मिनीसोटा यूनिवर्सिटी जी तहक़ीक़ में इशारो ॾिनो वियो त शादी करणु वक़्त खां अॻु मौत खां तहफ़ुज़ में मदद ॾिए थो। शादी जा मुख़्तलिफ़ फ़ाइदा केतिरियुनि ई तिबी तहक़ीक़ी रिपोर्ट्स में साम्हूं आया आहिनि, पर हिन तहक़ीक़ में दरियाफ़्त कयो वियो त नौजवानी में शादी करणु विचोली उमिरि में ज़हनी बेचैनी ऐं दॿाअ खां तहफ़ुज़ ॾिए थो। हिन लाइ ज़रूरी आहे त ज़ाल मुड़ुस में लाॻापा ख़ुशगवार ऐं सुठा हुजनि। तहक़ीक़ में वधीक ॿुधायो वियो आहे त जल्द शादी करण सां 37 वरियनि जी उमिरि में निंड जो मयार बि बहितर थिए थो, न त इन उमिरि में निंड जो मयार ख़राब थियणु शुरू थी वेंदो आहे। मुहक़िक़नि जो चवणु हो त शादी खां पोइ जोड़े जा रवैया काफ़ी हद ताईं हिक जहिड़ा थी वेंदा आहिनि, जॾहिं त संदन सिहत ते बि ड्रिघे मुदे वारनि बुनियादनि ते हाकारी असर पवंदा आहिनि। उन्हनि वधीक ॿुधायो त जॾहिं ज़हनी दॿाउ घटिजी वेंदो आहे त निंड जो मयार सुठो थींदो आहे ऐं जिस्म बहितर नमूने कमु कंदो आहे, जंहिंजो नतीजो सुठी सिहत जी शिकिल में निकिरे थो। हिन तहक़ीक़ जा नतीजा तिबी रिसाले जर्नल पर्सनल रिलेशनशिप में शाया थिया हुआ। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।